भाऊ मीडियम माण्हुनि जे छोकिरनि जूं माइटियूं नथियूं थियनि। मां तव्हांखे वरी थो ॿुधायांव भाऊ, असांजे समाज जी हीअ हिकु ॾाढी वॾी समस्या अथव। मूंखे हिकिड़े प्रेमीअ जो राजस्थान मां फ़ोन आयो। भाऊ ॿुधाए पियो, वीचारो ॾाढो रोए पियो। चए पियो भाऊ असां 3 भाउर आहियूं। मुंहिंजी उमिरि 36 साल आहे, मां वॾो आहियां, ऐं मुंहिंजो सेकंड भाउ जेको आहे उहो 33 साले जो आहे। नंढो जेको आहे 29-30 साल जो आहे। भाऊ पिछले साल असांजी माता जो बि स्वर्गवास थी वियो। हुनजी इहा ई हिकु अभिलाषा हुई त असांखे नुंहुं मिले। 8-10 साल पहिरियों असांजो पिता बि गुज़ारे वियो आहे। मां वरी थोरो खिलायोमांसि, मां चयोमांसि यार सलमान खान जी बि माइटी न थी आहे, शादी न थी आहे, तूं चिंता छो थो करे? अड़े असां शादियुनि वारनि खां पुछ न यार, असां दुखी आहियूं। चई भाऊ चवणु ॾाढो सवलो आहे, असांजे घर में हिकु जाइफ़ा कान्हे, हिकु चिराग त हुजे, असां घर कीअं हलायूं? सोचियो तव्हां। मां चयोमांसि हा भाऊ सही था चओ, दिलि में न कजांइ। मां चयोमांसि यार झूलण खे मञींदो आहीं? चई हा। मां चयो यार दिलि सां पलव पाइजांइ हिकिड़े ॾींहुं, ॾाढे दिलि सां वेनिती कजांइ, ॾिसजांइ झूलण तुंहिंजी ज़रूरु ॿुधंदी। शक्ति आहे असांजे हुन झूलेलाल साईंअ में। तूं दिलि सां प्रार्थना त कर, कॾहिं त ॿुधंदो नेठि। मां गारंटीअ सां चवां सभिनी जी उहो ॿुधंदो। जेके बि असांजा वीचारा प्यारा भाउर आहिनि जंहिंजी शादियूं न थियूं आहिनि, ज़रूरु झूलण साईं ॿुधंदो हुनजी। हिकिड़ो ॿियो दोस्त आहे, वॾे भाउ वांगुरु आहे, ॾाढो मीडियम माण्हू आहे। 2 धीअर अथसि, ॿई ख़ुशि अथसि। पिछले साल हिकिड़े वॾे शाहूकार घर में हिनजी धीउ जी शादी थी, पाण घुरी वरितऊंसि। मां पुछियोमांसि अर्जन ॾे हाल अहिवाल। चई भाऊ ॿई ख़ुशि आहिनि। मां चयो न उहो मीडियम माण्हू जेको आहे पहिरियों पुराणो। चई भाऊ हुते त मुंहिंजी धीउ ॾाढी ख़ुशि आहे। मां चयो कीअं? चई भाऊ एॾो सुठो न्याणो मिलियो आहे, हर दुख सुख में अची वेहंदो आहे, मूंसां अची गॾिजी बीहंदो आहे, ऐं मुंहिंजी धीउ खे टाइम ॾींदो आहे, कॾहिं दुखी न कयो अथई। एॾो ख़ुशि आहे, उहा बि ॾाढो ख़ुशि आहे। झूलण करे सभु ख़ुशि हुजनि। साईं मां हिकिड़ी ॻाल्हि थो चवणु चाहियां पंहिंजे नौजवाननि खे, ख़ासि करे सिंधी नौजवाननि खे, हाणे निकिरो यार ॿाहिरि, छॾियो हाणे नौकिरियूं ॿोकिरियूं, धंधा कयो। अॼुकल्ह नंढा नंढा धंधा मस्तु लॻा पिया अथव, मोबाइल जा धंधा, कपिड़े जा धंधा। दुकान मिलण जी प्रॉब्लम आहे, कुझु न थींदो, प्रॉब्लम न ॿुधायो, कोशिशि त कयो, रिस्क खणो, निकिरो। ऐं मां पंहिंजे सेठनि भाउरनि खे बि, शाहूकारनि खे बि चवणु थो चाहियां, ऐं मुंहिंजा प्यारा सिंधी भाउर, शाहूकार, लाल साईं तव्हांखे ॾाढो ॾिनो आहे। हाणे मीडियम माण्हुनि जे मथां दया कयो, नौकरनि जे मथां ख़ासि करके पंहिंजे, थी सघे त उन्हनि जी मदद कयो। दुकान बुकान मिले किथे न त उन्हनि जी मदद कयो। ऐं मिटी माइटीअ जो बि कॾहिं मामिलो अचे न, उन्हनि जी मदद कयो, थी सघे त कंहिंजो बिगाड़ियो न। अञा ताईं भाऊ ॾाढा वॾा वॾा समाज जा पावा न, जेके पाण खे वॾो था सॾाइनि, उहे माइटियूं ड्राइनि था। ईअं न कयो, हुन जनम में अॻिले जनम में भोगणो पवंदो भाऊ, सची थो ॿुधायांव। ॿारनि जी मिटी माइटी कंहिंजी अचे न, बुराई न कयो, कंहिंजी भलाई नथा कयो त बुराई बि न कयो। माता हिंद ऐं सिंध जा छोकिरा तोखे बार बार वेनती पिया कनि, माता जीवन साथीअ जी लाल सा तोखे ॿुधाए ॿुधाए पिया जीअनि। ओ देवी छो छरन तूं छांव, हे लंग लंग बचा पवंदम पार, ठार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार, ठार देवी ठार पंहिंजे बचड़नि खे ठार, ठार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार।